बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i अबिल कासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन कराम, असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया हूं। असांजो मौज़ू सुखना है नमाज़ जी फज़ीलत क़ुरान जी रोशनी में, अहादीस की रोशनी में ऐं आइम्मा अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान के मुताबिक़। अॼु जेका असां शुरूआत कंदासीं, अॼु असांजी सती नशिस्त आहे नमाज़ जी फज़ीलत अहादीस की रोशनी में इंशाअल्लाह असां ज़िक्र कंदासीं नमाज़ जी हिकमत ऐं उनजे फ़लसफ़े जे मुतालिक़। नमाज़ जी हक़ीक़त याद ख़ुदा आहे ऐं नमाज़ रूह बंदगी खे तक़वियत बख़्शे थी। नमाज़ गुनाहनि जे मुक़ाबले में हिकु क़िस्म जो बंद आहे, छो त नमाज़ रूह ईमान खे तक़वियत बख़्शे थी। नमाज़ जे मुतालिक़ इमाम अली अलैहिस्सलाम नहजुल बलागा जी ख़ुतबा नंबर 99 में इरशाद फरमाइनि था, अलैकुम बिल मुहाफ़िज़ति अला औक़ातिस सलाति व लैस बिन्नी मन ज़य्यअ सलात। तू नमाज जी वक़्त जी पाबंदी कर, उहो शख़्स असां मंझां नाहे जंहिं नमाज़ खे ज़ाया कयो। वरी इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते इरशाद फरमाइनि था, वल्लाहि वल्लाहि फ़िस्सलाति फ़इन्नहा उमूदु दीनिकुम। खुदारा नमाज खे अहमियत ॾियो, छो त नमाज दीन जो थंबो आहे। वरी इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते फरमाइनि था नमाज जे मुतालिक़, अस्सलातु क़ुर्बानु कुल्लि तक़िय्यिन। नमाज सबबे क़ुर्ब ख़ुदा आहे। अज़र मोहतरम, इन खां वधीक अञा इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते इरशाद फरमाइनि था, वअलम अन्न कुल्ल शैइन मिन अमलिक तबउन लिसलातिक। ॼाणे वठो तव्हांजा ॿिया अमाल तव्हांजे नमाज जे ताबे हुजणु खपनि। माना इन मंझां साफ़ ज़ाहिर आहे त इमाम अलैहिस्सलाम नमाज जी फज़ीलत खे ॿुधाइण था चाहिनि। जंगे सिफ़ीन में जंहिं दौरान इमाम अलैहिस्सलाम नमाज पढ़ण जी तयारी कनि था, इन तयारी जे दौरान जंग जी हालत में जंग जे दौरान इब्न अब्बास इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां अचनि था ऐं अर्ज़ु कनि था, या अली। इब्न अब्बास चवनि था, या अली, ए अमीरुल मोमिनीन, असां जंग में मशगूल आहियूं, ही नमाज़ वक़्तु नाहे जेको। त इमाम अलैहिस्सलाम चवण लॻा, ए इब्न अब्बास, मां अली जंग वरी ई नमाज जे लाइ रहियो आहियां। लिहाज़ा ज़वाल थींदे ई मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरां वज़ू कयूं, वज़ू खां बाद में ऐं उन अव्वल वक़्त में नमाज़ अदा कयूं। यानी छा मतिलबु? यानी इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे सबक़ ॾियारे विया त नमाज कंहिं बि सूरत में अव्वल वक़्त खां मुख़र न कजे। आगाए मुहसिन क़राती ऐं नमाज जे मुतालिक़ फरमाइनि था त रसूल ख़ुदा जी हिन हदीस खे नक़ल कनि था, अस्सलातु मिअराजुल मोमिन, नमाज मोमिन जी मेराज आहे। अगरि हिन खे जिहाज़ सां जेका नमाज जी तफ़सीर जे मुतालिक़ तफ़सीर किताब आगा साहब जी नमाज जी तफ़सीर, उन में जेको आहे सो आगा मोहसिन क़राती साहब इन शइ खे ज़िक्र कनि था, नमाज खे तशबीह ॾियनि था जिहाज़ सां। यानी छा मतिलबु? इंसान जिहाज़ जेको ज़ाहिरन जेको जिहाज़ आहे, त इंसान जॾहिं जिहाज़ जे अंदरि वेहंदो आहे त इंसान जो जिस्म जेको मुकमल आहे उहो सैर कंदो आहे आसमान जी तरफ़ जेको। लेकिन जेॾी महिल इंसान नमाज जी हालत में ईंदो आहे त उहा नमाज मोमिन जी जेका नमाज आहे उहा इंसान खे सैर कराए थी तक़र्रुब इलाही जी तरफ़। वरी आगा मोहसिन क़राती साहब मज़ीद जेके अहकामात उनजे मुतालिक़ ॿुधाइण चाहिनि था, चवंदा जीअं ॾिसो, हिकु शख़्स जहाज़ में जेॾी महिल अची वेहंदो आहे, जहाज़ जेॾी महिल बिल्कुलु माना सॼे साज़ सामान इंसान सां भरिजी वञे, उन्हनि जा कुझु मुक़दमात हूंदा आहिनि ऐं नमाज जे लाइ बि ईअं ई जी मुक़दमात हूंदा आहिनि। जेको नमाज जे लाइ इंसान पहिरियां वज़ू कंदो आहे, उन खां बाद साफ़ कपिड़ा पाईंदो आहे ऐं तयारी कंदो आहे, कोशिशि कंदो आहे जेको सो अवल वक़्त ते वञी नमाज खे अंजाम ॾिए। लिहाज़ा इन हाणे ॾिसो, वरी इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी आगा जाफ़र क़राती साहब जेका आहिनि सो हिकु जुमिलो अञा वधीक चवनि था, ॾिसो जहाज़ जो सॼो दारो मदार जेको आहे सो उनजे पेट्रोल ते आहे। ईअं नथो थी सघे जो तव्हां जहाज़ जे अंदरि मोटरसाइकिल जो तेल विझो, पेट्रोल विझो, चओ हाणे उॾाम करे, ईअं न आहे। जेको
माना इन जी तशवीह ॾियनि था त मोमिन जी ग़िज़ा जेका आहे उहा पाक ऐं साफ़ हुजे, हलाल हुजे। जेॾी महिल इहा हर शइ माना पाक ऐं साफ़ हलाल हूंदसि त पोइ इहो जेको आहे सो इंसानु कीअं कमाल ऐं मंज़िल ते पहुची थो वञे। ऐं उन वरी आगा फरमाइनि था अॻिते जेॾी महिल हर शइ इंसानु अची जहाज़ जे अंदरि वेहे थो, वेहण खां बाद में जेॾी महिल जहाज़ रनवे ते आहे त रनवे जा बि कुझु अक़साम हूंदा आहिनि जी। छो त जहाज़ वारनि जो क़ानून इहो हूंदो आहे त रोड साफ़ हुजे, रस्तो बिल्कुलु यानी सही सालिम हुजे, ताकी अॻियां का रुकावट वग़ैरह बि न हुजे। त मोमिन जे लाइ बि ईअं आहे त मोमिन जेॾी महिल निमाज़ में अचे त बिल्कुलु ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अचे, जेको माना नियत उनजो साफ़ हुजे जेकॾहिं, ऐं उहो माना कंहिं बि क़िस्म जा ग़लति ख़्यालात वग़ैरह उनजे ज़हन में न अचनि। वरी अॻिते सां फरमाइनि था जीअं जहाज़ जीअं उड़ान करे थो, मसलन परवाज़ कई आसमान जी तरफ़ जहाज़ हलियो वियो, त इंसान बि ईअं आहे निमाज़ में जेॾी महिल जीअं अची पहुचे थो त उन वक़्तु हज़ारे ख़्यालात उनजे ज़हन में अचनि था। केॾी महिल शैतान मसलन अची उनखे गुमराह थो करे, केॾी महिल विसविस में अची विझेसि थो, पर हींअर टाइम न आहे, अञा जेको सो निमाज़ खे छॾियूं, कुझु टाइम खां बाद वरी चवनि छॾियो आहे निमाज़ खे छॾे ॾे, कुझु ताख़ीर कयूं, अञा टाइम पियो आहे, यानी सुस्ती ऐं काहिली जी तरफ़ जेको आहे सो शैतान उनखे माइल करण जी कोशिशि कंदो आहे। लेकिन हर शइ खे जॾहिं हीउ इंसानु ख़तमु करे निमाज़ जी तरफ़ अची मुसले इबादत में हू बीहे थो, शैतान जा हर हरबा ख़तमु थी था वञे, जहाज़ जी मिसर आहे बिल्कुलु जिन जहाज़ उॾामी करे आसमान जी तरफ़ सैर पियो थो करे। हीउ बि मोमिन जेॾी महिल निमाज़ जे वक़्त में अचे थो त बाक़ाइदी सैर करे अल्लाह जी तरफ़ न सैर कंदो आहे तक़र्रुब इलाही में। तो अज़ीज़ान मोहतरम, इहा अॼु जेका असांजी नशिस्त 7वीं नशिस्त जी पुॼाणी इन मंज़िल ते पहुती आहे, त इंशाअल्लाह असां वरी 8वीं नशिस्त में अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।